त जीअं को शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे। हिकिड़े ॾींहुं दिल्ली एरिया जी पूरी पहचान शहरवासी संगत साहब सदन दावन में आया ऐं अची करे चयो त साईं असांजे इलाइक़े में तमामु घणो ॾुकार आहे, केतिरे वक़्त खां बरसाति न पई आहे, तंहिंजे करे सभु इंसान पखी पशु धरती सभु उञाया विया ऐं जेकर परेशानी एतिरी वधी वई आहे जो इंसान त छॾे वञनि था पर पखियूं पशु त केतिरा मरण शुरू थिया आहिनि, वण सुकी विया आहिनि, केतिरनि सालनि खां बरसाति न आहे। तंहिंजे करे तव्हांजे हथ में पूरी सृष्टि आहे। तव्हांजो हिकिड़ो आलाप असां ॿुधो आहे, हिकदमि मेघ मल्हार करे छॾी, तंहिंजे करे आसीस कयो हलो ऐं असांजे पूरे इलाइक़े खे वरसायो। पूरे साईं जन प्रोग्राम हुयो ऐं मुक़ररु वक़्त ते जॾहिं उते पहुता त सभु शहरवासी पहचान सभु आया, चयसि हाणे तव्हां जेको कंदो सभु थींदो, पर अहिड़ी आसीस ॾेई वञो जीअं वरी कॾहिं ॾुकार न अचे, वरी तकलीफ़ न अचे, वरी बुख ऐं बदहाली न थिए। तॾहिं सचे साईं चयो त पोइ जेको ई तव्हांजो शहर आहे सभिनी मां कुझु न कुझु दान वठी अचो, जेको जंहिंखां पुछे कुझु न। साईं जो सभिनी ॾियणु शुरू कयो। जनवरी हुयो, जनवरी घटि हुयो, जेतिरो पहुतो जेतिरो जंहिंखां थियो हर को रखंदो ऐं जीअं जीअं हर को अची करे रखंदो पियो वञे, जेको पहुचे पियो तीअं तीअं मौसम बहितर पई थी ऐं जीअं सचा साईं मुस्कुराइनि पिया त बादल इहो सभु ईंदा पिया वञनि ऐं माहौल ॾाढो ख़ुशगवार थी वियो, थधी हवा हलणु शुरू थी वई, तमामु जो उत्साह अञा तेज़ वधण लॻो, तव्हांजो सभु कुझु बणिजी पर बरसाति न पई पए। तॾहिं साईं जन चयो भई सभिनी ॾिनो आहे त शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन चयो शायदि को रहंदो आहे, अञा कंहिं ॾिनो न हूंदो। ऐं पोइ ॾिठमि हिकिड़ो घरु आहे जंहिंमां कुझु न आहे, त चयो इहो बि कुझु न कुझु चयो मुंहिंजो आहे ई न त ॾियां छा, मां बिल्कुलु कोन। असां चयो सचे साईं चयो कुझु न कुझु ॾे ज़रूरु ऐं हू चवण त तुंहिंजे आहे ई न, हीउ चवण त कुझु न कुझु ॾे, घर ॾिसो कुझु कोन्हे। आख़िर उन चयो मां वटि ॿियो त कुझु न आहे, हिकिड़ी बकरी आहे, इन जो गाह पियो आहे, हाणे थोरो ईअं हिकिड़े ॿने तां बची आयो, उन बकरी जो खाधो उहो ई तव्हां खणो। आख़िर कुझु ईअं चयो बेशक थोरो खाधो आहे, उन मज़ा तो कुझु तीला ॾे ऐं उन मज़ा कुझु तीला उहे खणी करे आया ऐं सचे साईं खे चयो त हिकिड़ो घर जेको तव्हां चयो पर नंढे नंढे तीला ॾिना तीला बि सही ऐं जीअं में तीला विधाऊं ऐं जीअं जीअं जेको बि कुझु आयो ज़रूरतमंदनि में घुर्जाउनि में सभिनि खे ॾियणु शुरू कयूं, पखियुनि खे खाधो ॾियणु शुरू कयूं, जेको आयो गांयुनि खे जानवरनि खे जेके बि कुझु हुया कुता बिला जेको बि हुया सभिनी खे कुझु न कुझु खाधो ॾियणु खायल माहौल ऐं सभु जीअं जीअं खाईंदा ख़ुशि पिया थींदा वञनि तीअं तीअं बरसाति वसण में शुरू थी ऐं तव्हांजो जीअं जीअं हले पियो बरसाति तेज़ पई हले ऐं सभिनि में ख़ुशी ख़ुशहाली जो माहौल थी वियो, हर तरफ़ थोरे वक़्त में हरियाली थी वई ऐं पोइ जॾहिं ख़ुशहाली थी हरियाली थी सभु आसूदा थिया त सचे साईं खे यादि कया त साईं जन चयो जिते दान हुजे पुण्य हुजे
मालिक जो सिमरन हुजे, नाम हुजे, जाप हुजे, उनजो शुक्र हुजे, उते करे बुख ऐं बदहाली नहीं, उते सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली।